नाज़रीन ख़बर है गंदकोट जिले के बखशापुर थाने की हद इंडस हाईवे छिणकू स्टाफ वटा नामालूम हथियारबंदन ट्रक ड्राइवर पंजाब वासी गुलाम यासीन की हथियारनि की ज़रूरत ते अगवा करे विया। ये इतला आहिनि त अगवा थींदड़ ट्रक ड्राइवर से गॾु क्लीनर पिणु अगवा थी वियो आहे। हथियारबंद अगवा की वारदात बाद फायरिंग कंदा कच्चे तरफ़ फरार थी विया। वाज़ रहे त काल बखशापुर पुलिस मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुरबल बबी बंगवार के गिरफ़्तार किया हो, जॾहिं त 2 महीना अॻु बबी बंगवार के टोले पुलिस की बख्तरबंद गाड़ी मथा कब्जो करे चैन SHOs ऐं 8 पुलिस एहलकारनि के यरगमाल बनाए हथियार पिणु फुर कया हुआ। इन मौके ते राॾूनी कोशिशुनि बाद पुलिस एहलकारनि के छॾियो वियो ऐं हथियार पिणु वापस कया विया हुआ। मिलण मूजिब अॼु बबी बंगवार जे साथियुनि पलांद में 2 ॼणनि के अगवा करे वरितो आहे। बखशापुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ट्रक के पंहिंजी तहवील में वठी छॾियो। हथियारबंद कच्चे तरफ़ फरार थी विया ऐं इहे इतला आहिनि त बबी बंगवार के घोटकी ज़िले जी हद रूमती वारे इलाइक़े में पुलिस मुबैना मुक़ाबले में मारे छॾियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।